इहा सभिनी जी साज़िश आहे त जेको पंहिंजे माण्हुनि जे लाइ आवाज़ उथारे, जेको इन धरती जे लाइ आवाज़ उथारे, जेको हक़ घुरे, तंहिं ज़बान खे ई हू कटे छॾीनि। पर इहो मुमकिन कोन्हे। अवामी वर्कर्स पार्टी, उनजी तंज़ीम, उनजा हमदर्द कानूनी वेड़ बि विढ़नि पिया। कल्ह बि जेको आहे सो ॿुधणी हुई कराची हाई कोर्ट में, तोड़े जो जेको आहे सो वकीलनि जो एहतजाज हो पूरे मुल्क में, पर ॿुधो वियो केस असांजो, छंड बि पटी वई। जेको रेंजर जो चङो मुड़ुसु आहे त बाबा असांखे जवाबु जल्दी ॾियो, 29 तारीख़ जो वक़्तु वरी उन्हनि खे ॾिनो वियो। असां था पुछूं रेंजर जो कमु कहिड़ो आहे? इहा रेंजर्स जेका सिंध जे बजट ते पलिजे थी, इन जो कमु कहिड़ो आहे? धरती धणी खंबे गुम करणु, भत्ताखोरियूं करणु, ॾोह जूं वारदातूं करणु, शागिर्दनि जूं हॉस्टलुनि ते कब्ज़ा करणु, इहो ई कमु आहे इन्हनि इदारनि जो। कंहिंजी वार था कनि। इहा रेंजर्स तव्हां फ़ैसिलो कयो त तव्हां असांजी आहे या मलिक रियाज़ जी सातारी थी बीठी आहे। कंहिंजी इहा पुलिस कंहिंजो तहफ़ुज़ थी करे? जेकी माण्हू समाज जो तहफ़ुज़ कनि था, जेकी माण्हू शहर में रवादारी लाइ झेड़ांद कनि था, उहे ई खंबे गुम कए था वञनि। असां था उमन परस्त सियासत कंदड़ आहे ऐं असांजो उस्ताद रहियो आहे। अॼु जेके माइरियूं भेणियूं रोडनि ते आयूं आहिनि, उहो कामरेज सिंगार जी सोच ऐं ख़्याल आहिनि। इन 19 एहतजाज जा पर कामरेज सिंगार खे ज़ाहिर न कयो आहे। असांजी अपील आहे आला इदारनि खां त अगरि उन जो ॾोह आहे त उनखे ज़ाहिर कयो वञे। ऐं कामरेज सिंगार बोरियतनि जो हमदर्द आहे, औरतुनि जो हमदर्द आहे, ऐं उन कॾहिं बि अहिड़ी का बि सियासत न कई आहे जंहिंमें कंहिंखे नुक़सानु पहुचे। सो तव्हांखे असां अपील था कयूं त कामरेज सिंगार खे आज़ादु कयो। के मिसिंग पर्सन KPK जा जेके भी मिसिंग पर्सन से हिकदम आज़ाद किया वञनि। तव्हांखे सॼी दुनिया लानतूं ॾिनियूं आहिनि। तव्हांखे सॼी दुनिया जे इंसानी इदारनि थुकूं लानतूं हयूं आहिनि। तव्हां ग्रे लिस्ट में हलिया विया हो ऐं पोइ बि तव्हां सुधरो नथा। ऐं असीं सम्झूं था त तव्हां ख़ुदि हिन मुल्क जा दुश्मन आहियो। ही तव्हांजूं जेके एजेंसियूं माण्हुनि खे खणनि थियूं, उहे ख़ुदि तव्हांजे मुल्क लाइ नफ़रत पैदा करण जा सबब आहिनि। उन्हनि खे गिरफ़्तार कयो जेके नफ़रत फैलाइनि था। तव्हां उन्हनि माण्हुनि खे जेके पंहिंजे धरतीअ सां प्यारु कनि था, वसीलनि सां प्यारु कनि था, वसीलनि जी घुर कनि था, उनखे खणी छा था असांखे पैगाम ॾियणु चाहियो? मुंहिंजूं भेनरूं भाइरो, असीं तव्हां सां रत जे आख़िरी फुड़े ताईं गॾु हूंदासूं जेसीं ताईं सिंगार नूनारी ऐं असांजा हिकु हिकु मिसिंग पर्सन आज़ाद नथो थिए, असांजी जिदोजहद ख़त्म न थिए। अपने भाइयों से बात कर पता पड़े कि भाई हमारा भाई या हमारा शौहर इस वक्त इस दुनिया में है। मैं यही हुआ है कि वो ओस्मान काकड़ असेंबली में आवाज़ उठाया था सिंध के बारे में, उसको भी उन लोगों ने ख़त्म किया। किस तरह से ख़त्म किया वो खुदा जानता है। मैं तो अभी गवर्नमेंट परेशान हो गई और गवर्नमेंट सोचने लगी है, सिंध गवर्नमेंट, तो भाई ये सिंगार है क्या? सिंगार है क्या कि इतनी लोग बरतानिया में, जर्मनी में, लंदन में, अमेरिका में भी सिंगार के हक में जुलूस और जलसे निकल रहे हैं। क्या सिंगार क्या है कि समझ में नहीं आया को सिंगार क्या है। ये जो सोच रहे हैं कि सिंगार है क्या? सिंगार एक कारकुन है, एक अवामी वर्कर का है। अवामी वर्कर जो है, जो अवाम की खिदमत करना चाहते हैं। Yes!